मां हींअर आगा खान में आया, आगा खान हॉस्पिटल में। हींअर आगा खान की पार्किंग में मौजूद आया। ही ब्लॉग ठाहिण जो मक़सद सिर्फ़ इहो हो त मां तव्हांखे ॿुधायां त आगा खान में पार्किंग जो तमामु घणो मसलो हूंदो आहे। एतिरो शदीद मसलो हूंदो आहे जो हिते तक़रीबन का बि गाॾी बीहारण जी जॻह कान मिलंदी आहे। ऐं मां तव्हांखे उहा पार्किंग ॾेखारियां थो ऐं उनजो हिते हिकिड़ो ग्राउंड बि आहे, उहो बि तव्हांखे मां ॾेखारियां थो। हीअ आगा खान जी हिकिड़ी बिल्डिंग आहे, मेन बिल्डिंग ॿी आहे। हुते सिक्योरिटी जे पॉइंट ऑफ व्यू खां असां रिकॉर्डिंग कोन करे सघंदासीं, इन जे करे हीअ तव्हांखे बिल्डिंग ॾेखारियां थो। इन बिल्डिंग सां गॾोगॾु हीअ पार्किंग ॾिसो, हीअ पार्किंग केतिरी वॾी आहे। यानी ऑलमोस्ट सॼी पार्किंग हीअ फुल आहे, एतिरी फुल आहे जो हिते कंहिं बि हिकिड़ी गाॾी खे बीहारण जी का जॻह कान्हे का। यानी मूंखे एॾी मुश्किलुनि सां जॻह मिली आहे जो तव्हां बिलीव कयो त मां वॾियुनि मुश्किलुनि सां पंहिंजी गाॾी खे पार्क कयो आहे। ऐं तव्हां ॾिठो त जैम पैक गाॾियूं आहिनि, केतिरियूं गाॾियूं आहिनि, हीअ ॾिसो। हर तरफ़ गाॾियूं ई गाॾियूं तव्हांखे नज़र ईंदियूं, हर तरफ़ गाॾियूं ई गाॾियूं, हर तरफ़ गाॾियूं ई गाॾियूं। एतिरियूं गाॾियूं आहिनि जो तव्हां इहो सिर्फ़ु अंदाज़ो लॻायो त अंदरि मरीज़ केतिरा हूंदा। हीअ मुंहिंजी गाॾी, हीअ आहे आगा खान जो क्रिकेट जो ग्राउंड, आगा खान हॉस्पिटल में। हिते आगा खान जी टीमूं रांदि खेॾंदियूं आहिनि ऐं कराची जूं बि टीमूं जेके आहिनि हिते ईंदियूं आहिनि ऐं हिते वॾा वॾा मुक़ाबला थींदा आहिनि। ऐं हीअ लाजवाब ग्राउंड आहे, बिल्कुलु लश पश ग्रीन ग्राउंड जेको आहे। तव्हांखे मां हिन में ॾेखारियां थो कि ग्राउंड जेको आहे लाजवाब ग्राउंड। दोस्तो ॿाहिरि पार्किंग में बि थकिजी पियुसि, सो उते कुझु व्लॉग रिकॉर्ड कयो। सो पोइ वरी हाणे अॼु पंहिंजी गाॾी में वेठो आहियां। जेसिताईं मुंहिंजी नंढड़ीअ जो फ़ोन अचे तेसीं ताईं सोचियुमि त तव्हां सां ॿ टे ॿियूं लाइनियूं शेयर कयां, छो त मौसम ॾाढो भलो आहे ऐं जुड़ालो मौसम लॻो पियो आहे। दिलि पई चवे त झूंगार जे ऐं जेको आहे, हालांकि मां एतिरो सुठो सिंगर न आहियां, मुंहिंजो एतिरो सुठो आवाज़ बि कोन्हे। बेसिकली त मां एक्टर आहियां, एक्टिंग जी दुनिया जो माण्हू आहियां, पर झूंगारण जेको आहे सो उहो हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो हक़ु हूंदो आहे। जीअं मुंहिंजो दोस्त रऊफ़ कंदर साहब, उहो हालांकि आवाज़ु सुठो कोन अथसि, पर जॾहिं बि तव्हां वटि ईंदो त पियो झूंगारींदो, भली खणे ॿियो बोर छो न थिए। बाक़ी हूअं हुनजो आवाज़ु लाजवाब आहे ड्रामे जे हिसाब सां, बाक़ी ॻाइण जे हिसाब सां कोन। ऐं थी सघे थो मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे न वणे, पर तंहिं हूंदे बि मुंहिंजी दिलि चवे थी त मां तव्हांखे ॿ टे लाइनियूं ॿुधायां। बरकत अली जो सॉन्ग आहे ऐं उहो आहे, शाम जो ही पहर नाम सां जे कयो, शाम जो ही पहर नाम सां जे कयो, कुझु ताईं दा कयो के त ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर नाम सां जे कयो। सो जॾहिं बि बोर थींदो आहियां त इहो सॉन्ग ॿ टे लाइनियूं मिड़ई ॻाए करे दिलि खे ख़ुशि कंदो आहियां। यकीनन तव्हां सभिनी दोस्तनि जो इहो हक़ु आहे त तव्हां बि जॾहिं कंहिं मसइले में हुजो या बोर थींदा हुजो त को न को सुठो कलाम झूंगारे पंहिंजी दिलि खे ख़ुशि कयो। सो महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे ॿुधो ऐं इंशा अल्लाह ताला वरी कंहिं ॿिए व्लॉग में तव्हां सां गॾु ईंदासीं। महिरबानी, थैंक यू।